सेनेट चेयरमैन बणिजी वियो। संदसि पोयां केरु आहे इन बाबति सभिनी खे ख़बर आहे। अदालती सुधारा ईंदड़ चूंडुनि में नून लीग जे मंशूर जो हिसो हूंदियूं। सुधारा क़ौम ऐं वक़्त जी अहम ज़रूरत आहिनि। पीपल्स पार्टी ऐं पीटीआई जी सियासत जो मक़सदु रुॻो अवाम खे धोखो ॾियणु आहे। उहे हर वक़्तु अंपायर जी आङुर तरफ़ ॾिसंदा आहिनि ऐं हमेशह चोर दरवाज़े ज़रिए इक़्तिदार में अचण जा ख़्वाहिशमंद हूंदा आहिनि। शरीफ खानदान खिलाफ इवनफील्ड प्रॉपर्टीज रेफरेंस जे एहतसाब अदालत में ॿुधणी। अॻूणो वज़ीर आज़म नवाज शरीफ, सदस्य न्याणी मरियम नवाज़ ऐं कैप्टन रिटायर्ड सफदर जी पेशी। जेआईटी सरबराह वाजिद ज़िया पारां असल क़तरी ख़त पेश। संदसि बयान बि रिकॉर्ड। मुमलिकती वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त जेआईटी रिपोर्ट कूड़ ते ॿधल आहे। सबूतनि जो को पतो नाहे। एहतसाब अदालत जो जज बि कोशिश करे पियो त वोट खे इज़त ॾियो। इहो वॾो अलमियो ऐं सोचण जो वक़्तु आहे त अणपूरनि सबूतनि ऐं अकामे ते वज़ीर आज़म खे नाहिल करार ॾिनो वियो। सॼी क़ौम हिकु ॻाल्हि करे पई त वोट खे इज़त ॾियो। कौमी असेंबली में शरीफ खानदान जो नालो ईसीएल में शामिल न करण बाबति बहस। पीपी अॻवान नवीद कमर जो चवणु आहे त नवाज शरीफ जो नालो ईसीएल में शामिल छो नथो कयो वञे। ईसीएल में नालो शामिल करण जो तरीक़ेकार छा आहे। अॻूणे घर वज़ीर चौधरी निसार जो चवणु आहे त ईसीएल में नालो विझण जो इख्तियार घरू वज़ारत जी कमेटी वटि आहे। शरीफ खानदान जे केस में नैब जी सिफारिश नज़रअंदाज थी त पोइ फ़ैसिलो बि हुन थियो आहे। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में नकीबुल्ला कत्ल केस जी ॿुधणी। आईटी सिंध ऐं नकीबुल्ला जो वालिद पेश। अदालत राव अनवार जी गिरफ़्तारी लाइ एडी ख्वाजा खे वधीक 2 ॾींहनि जी मोहलत ॾेई छॾी। सूमर ताईं केस में अॻभराई बाबति रिपोर्ट अदालत में जमा कराइण जो हुकुम। परॾेही खाते जे तर्जुमान डॉक्टर फैसल चयो आहे त भारत में पाकिस्तानी सिफारतकारनि खे तहफ़ुज़ ॾियणु भारत जी ज़िम्मेवारी आहे। भारत सिफारतकारनि खे तहफ़ुज़ ॾियण में नाकाम नज़र अची रहियो आहे। सिफारतकारनि खे हिसण वारो मामलो हर प्लेटफॉर्म ते उथारियो वेंदो। नेब अमरीका लाइ नामज़द सफ़ीर अली जहांगीर खे करप्शन केस में 22 मार्च ते तलब करे वरितो। अली जहांगीर ते सरकारी खज़ाने खे 40 अरब रुपया नुक़सान पहुचाइण ऐं एग्रीटेक लिमिटेड जा शेयर्स महांगे अघ में ख़रीद करण जो बि इल्ज़ाम आहे। कराची जे डाउ मेडिकल यूनिवर्सिटी अस्पताल इंतज़ामिया सिंधी ॻाल्हाइण ते पाबंदी वारे मामले खे लह मिटी करण जी कोशिश। सिंधीअ में ॻाल्हाइण ते डॉक्टर राबिया खे जारी शोकास नोटिस बि वापसि न थियो। मलीर में कब्रिस्तान जी ज़मीन ते कब्ज़े ऐं 2 ॼणनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो क़ौमी शाहराह ते रोड बंदि करे छॾियो। टंडे अलयार वेझो क़त्ल थियल पीपी अॻवान दरबार शाह जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ नसरपुर में शटबंद हड़ताल। हड़ताल सबबि शहर जा समूरा कारोबारी मर्कज़ बंदि रखिया विया। दरबार शाह जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ शहरनि पारां एहतिजाजी रैली बि कढी वेंदी। खिपरे तालका अस्पताल में दवाउनि जी खोट। एमएस ऐं लेडी डॉक्टर जी मुक़ररी लाइ डॉक्टरनि पारां ओपीडी जो बाइकॉट। एहतिजाज सबबि मरीज़ परेशान। बलोचिस्तान जे इलाइक़े ओथल में मुसाफ़िर कोच जे टक्कर में 1 ॼणो फोत। कोट ॾिची में नेशनल हाईवे ते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर। 1 ॼणो हयाती विञाए वेठो ऐं 3 ज़ख़्मी। फोती जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। संगवानी में शबीराबाद थाणे जी हद मां हथियार बंद नज़रबा वटां हिकु ॻोठाणे खे अगवा करे विया। इतला बावजूद हद जी पुलिस कार्रवाई न कई। अफगानिस्तान जे सूबे कुनड़ में अमरीकी जासूस जहाज जी दाइश जे थाकनि ते बमबारी। 4 दहशतगर्द मारिजी विया।
अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी नुंह वनीसा ट्रंप मुड़स खां धार थियण लाइ अदालत सां राब्तो करे छॾियो। ट्रंप जूनियर बि घरवारी खां धार थियण ते राज़ी। संदसि चवणु आहे त धार थियण वारो फ़ैसिलो गॾियल तौरु कयो वियो आहे। IPL जा मुकाबला दिलचस्प मरहले में दाख़िल। कहिड़ी टीम प्ले ऑफ लाइ क्वालिफाई कंदी ऐं कहिड़े इवेंट खां ॿाहिरि थी वेंदी, अॼु फ़ैसिलो थी वेंदो। प्ले ऑफ मरहले में दाख़िल थियण लाइ पेशावर ज़ल्मी, लाहौर कलंदर ऐं कराची किंग्स इस्लामाबाद यूनाइटेड सां मुहारो अटकाईंदी।